والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد كتبنا في الزبور من بعد الذكر أن الأرض يرثها عبادي الصالحون. صدق الله مولانا العلي العظيم. मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद सूरह अंबिया जी जेका मुबारक आयत हिन फ़कीर तिलावत कई, तेमें अल्लाह ताला फरमायो तो वलक़द कतबना फि ज़बूर, ऐं बेशक असां ज़बूर में लिखाए छॾियो आहे मिन बअदि ज़िक्र, नसीहत खां पोइ त अन्नल अर्द यरिसुहा इबादी अस्सालिहून, त बेशक ज़मीन जा वारिस मुंहिंजा नेकोकार सालिह बाना आहिनि। अल्लाह तो फरमाए मु लिखी छॾियो आहे कुरान में लिखत करे। अल्लाह ज़बूर जो फरमायो त मूं ज़बूर ऐं कुरान में इहा शइ लिखी छॾी आहे त हिन ज़मीन जा वारिस, मालिक, अॻुवाण, हलाइण वारा मुंहिंजा अल्लाह वारा मुंहिंजा वली आहिनि। सुभान अल्लाह। असां चवंदा आहियूं त बाबा हिन बनीअ जो फिलाणो मालिक आहे, हिन जो खातेदार फिलाणो आहे, हिन देह जो फिलाणो मालिक आहे, हे जरेब फिलाणे जे नाले ते आहे। तव्हां वटि पंहिंजूं गवर्नमेंट जूं लिखतूं आहिनि, सतो फार्म हूंदो आहे ज़मीन जो, बाबा हीअ मिल्कियत फिलाणे जी आहे, फिलाणे पुट फिलाणे जे नाले ते आहे। पर ज़बूर ऐं क़ुरान में अल्लाह इहा शइ लिखाई आहे। रब तो फरमाए हकीकी वारिस तव्हां न आहियो, हिन ज़मीन जा हकीकी वारिस मुंहिंजा वली, मुंहिंजा अल्लाह वारा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं ज़मीन जी जेका अल्लाह मिल्कियत वलियन खे ॾिनी आहे, इहा उन्हनि खे अल्लाह अता करे छॾी आहे हमेशह जे लाइ। असांजो खातो, असांजी मिल्कियत मरण सां ख़तम थी वेंदी। ध्यानु मूं ॾे जेका असांजी मिल्कियत आहे, हेॾा साह निकितो सा विराइजी वेंदी, सा तक़सीम थी वेंदी, सा साईं मुंहिंजा हुन में पुटनि में विराइजी वेंदी। पुट न आहिनि त ॿिया कब्ज़ो करे वेंदा। हितां साह निकितो, खातो बदिलजी वियो। तुंहिंजे खटोले ते सुम्हण वारा ॿिया अची वेंदा, तुंहिंजे घर में रहण वारा ॿिया अची वेंदा, तुंहिंजे साईं मुंहिंजा कपिड़नि पहिरण वारा ॿिया अची वेंदा, तुंहिंजी बनीअ में ॿिज छटण वारा ॿिया अची वेंदा। तूं वारिस न रहंदे, मालिक न रहंदे, तुंहिंजी मिल्कियत मरण सां ख़तम थी वेंदी। पर अल्लाह जा वली भली कब्र जे अंदर पवनि, ज़मीन ते उन्हनि जी हुकूमत जारी ऐं सारी रहंदी आहे। सुभान अल्लाह। माण्हू हुकूमत कंदा आहिनि जिस्मनि ते, हिन जिस्म ते हुकूमत कंदा आहिनि, अल्लाह वारा दिलुनि ते हुकूमत कंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। एतिरी इज़त हिन वक़्तु असांजे वज़ीर आज़म काकड़ जी कोन्हे का अल्लाह वटि जेतिरा इज़त अल्लाह वटि मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं। चओ सुभान अल्लाह। आओ कि न? छो त अल्लाह वारा रब के याद करे विया, अल्लाह जा सालिह बाना अमल करे विया। अल्लाह फरमायो पोइ हीअ धरती बि मूं अल्लाह पंहिंजे वलियनि जे हवाले करे छॾी आहे। इन्हनि वलियनि जे सदके मां अल्लाह मींहुं वसाईंदो आहियां, फोटहड़ा फुटाईंदो आहियां, हवाऊं घुलाईंदो आहियां, सुख सरायूं लाहींदो आहियां। मां अल्लाह ॾुख लाहींदो आहियां। अज़ाब नथा लहनि अमलनि जे करे, बदअमालियुनि जे करे, बुछड़नि कमनि जे करे। रब जो कहर नथो करे, रब जो अज़ाब नथो पवे। अल्लाह तो फरमाइए मुझे सालिहन इस्तिग़फार करण वारनि, मुझे बरगुज़ीदा बाननि जो सदको आहे, जंहिंजे सदके मां अल्लाह तव्हां ते पंहिंजी रहमत जा मींहं वसाए छॾिया आहिनि। अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि खां जे ज़मीन ख़ाली थी वञे, जे ज़मीन आजी थी वञे, त अल्लाह वारनि खां बग़ैर ज़मीन जो हाल अल्लाह जे अज़ाब वारो थींदो। भली उहा ज़मीन मक्के पाक जी छो न हुजे, बरकत खां ख़ाली थी वेंदी। छो त ख़ुद रब पाक कुरान में फरमायो आहे। जॾहिं महबूब मुस्तफ़ा करीम मदीने शरीफ में हुया, मक्के पाक में, त अल्लाह जे कुरान फरमायो वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फिरून।
ए मुझा महबूब ये मक्के वाला जेके मुशरिक आहिनि इन्हनि खे कीअं अज़ाब कया हालांकि तू इन्हनि में रही थो ऐं अल्लाह उन्हनि ते अहिड़े हाल में अज़ाब कीअं कंदो जो उन्हनि जे अंदर तुंहिंजा उम्मती तुंहिंजा असाबी उहे अल्लाह वारा इस्तिग़फ़ार कंदा आहिनि सालियाबाना उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा आहिनि मां अल्लाह तुंहिंजे करे ऐं तुंहिंजी उम्मत जे वलियनि जे करे मुशरिकनि तां बि अज़ाब टारे थो छॾियां वमा लहुम अल्लाह युअज़्ज़िबुहुमुल्लाह वहुम यसुद्दून अनिल मस्जिदिल हराम वमा कानू औलियाहु रब तो फरमाए ए मुझा महबूब हाने जडे तू मक्को पाक छड़े वियो ही मदीने पाक में पंजो मस्कन बनायो थई अल्लाह उन्हनि खे छो न अज़ाब दे रब उन्हनि जे मथां पंजो नंबर छो न किराए जो तो वे मस्जिद हराम का रोकनि था हालांकि उहे मस्जिद जा वली नाहिन अगवान नाहिन रहिया माना महबूब निकरी विया मक्के जो शहर असां भी निकरी विया महबूब जी उम्मत जा वली निकरी विया शहर मक्के जो शहर बैतुल्लाह वारो अल्लाह पे फरमाए ओ मुझा दिल पर नबी तू जे नहीं तुझी उम्मत जा वली जे नाहिन इन में रहण वाला जे मुशरिक बणजी विया बदमाल बणजी विया त अज़ाब कंदो मान पर जडे धरती ते अल्लाह वारा रहन मतलब इहो निकतो मफ़हूम कुरान इशारो इन पासे ॾिनो ते अल्लाह वारा आहिनि त तव्हां जे मथां रहमत जो वॾो थोरो बि वसंदो रहंदो अल्लाह जी इनायत वलियन जे सदके मिलदी अल्लाह जी रहमत वलियन जे सदके मिलदी पर हिते त मोहब्बत मिलदी हिते त रब जी इनायत मिलदी जम जे दिहाड़े अल्लाह वारन जे सदके ओ हेरन सालियाबानन जे सदके अल्लाह ताला क़यामत में भी अज़ाब टारे गुनाह बख्शे जन्नत में रवानो करे छडींदो सुभान अल्लाह जेको मुर्शिदन वारो ना अल्लाह फरमायो उन जो को वली को मुर्शिद क़यामत में कोन हुंदो पर जेके अल्लाह वारन से मोहब्बत रखण वारन आहे दिलबर साईं दा दिल ले अक्सरू मिनल मारिफ मिनल मुमिनीन मुझे दिलबर नबी फरमायो त मोमिनन सा घणी जान सुञाण पैदा कयो घणी संगत पैदा कयो चो न अल्लाह वारन वटे तो उन्हनि खे ॿुधाईंदा कयो त मां फिलाणो आहे ॾिस मुंहिंजो मुंहुं ॾिस साईं मां फिलाणो तव्हांजो मुरीद आहियां सुञाण पैदा कयो उन्हनि जी अखियुनि में छो पुलिस जी सुञाण पैदा कयो आहे फिलाणी जॻह ते फ़ाइदो ॾींदो वॾेरो फिलाणे फैसले में फ़ाइदो ॾींदो हे फिलाणो माण्हू मूंखे फिलाणी जॻह ते नफ़ो पहुचाईंदो अल्लाह वारनि सां छो सुञाण पैदा कयूं छो यारी पैदा कयूं अल्लाह फरमायो हुव यशफउ इंदल्लाहि यौमल क़ियामह अल्लाह वारा क़यामत जे ॾिहाड़े रब वटि तव्हांजी सिफारिश कंदा सुभान अल्लाह ऐं अल्लाह जो शुक्र आहे जे रब असांखे दिलबर साईं जहिड़ो मुर्शिद अता कयो न चई सुभान अल्लाह एड़ो कामिल मुर्शिद मिलियो एड़ो रहबर मिलियो अल्हम्दुलिल्लाह जो ॿिन्ही जहाननि में अल्लाह असांखे अॾे छॾियो शरीफ पर तमन्कबत बुलाए सल्लल्लाहु अलैहि या बाकी 3 मिनट मुझे 11 मिनट में बस मोहब्बत से दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह शान वारा खुदा जा प्यारा शान वारा खुदा जा प्यारा गम हज़ारे हटाए छॾिन था जे खणन था उहे हथ खुदा ॾे जे खणन था उहे हथ खुदा ॾे ता मुक़दर मटाए छॾिन था से आज़म दे आई हुई माई जेका औलाद जी हुई बुखाई
सत पुटियो कयो रब उनैया के सत पुटियो कयो रब उनैया के गौस जा तन खाली वरन था ओ पुट मथा मौत जो आयो आदर पीरों दो आयो मातलिया सुभान अल्लाह सच्ची हकीकी महबूब इलाही जी करामत दैया है प्रिय पुट मथा मौत जो आयो आदर पीरों दो आयो मातलिया में वाह मुर्शिद महबूब इलाही वाह मुर्शिद महबूब इलाही मौत भी दुआ सतारे छड़ने वचन में आए अकीदत सच्चाई था वतन वंड सुर्खी सवाई तो दिल बरसाई करम थी दो यकीनन दिल बरसाई करम थी दो यकीनन छो त इहे बिगड़ियल बनाए छॾनि सुभान अल्लाह जे पंहिंजो बिगड़ियल बनाइण चाही तो बुरी तकदीर चंगाई में बदलाइण चाही तो रब जी रहमत चाही तो खुदा जी इज्जत जो कसम अल्लाह जो शुक्र कर जो अल्लाह तोखे हेड़ो मुर्शिद अता कयो सच्ची दिल सां दामन पकड़ाए इंशाअल्लाह बई जहान मोचारा थी वेंदा अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता करे आखिर में हे मुझे मुर्शिदन करीमन जा कुछ किताब है मुझे हथ में हे हजरत साईं पीर तरीक़त पीर मोहम्मद हसनुल्लाह मिठड़ो साईं मुर्शिदन जा बिरादर अकबर हुआ उन्हनि जी सवाने ते क़िबला आलम हे किताब लिखियो आई इहो पढ़ो इंशाअल्लाह इन में तव्हांखे नफ़ो पहुचंदो हे आहे आज़ादी कुदुस ऐं फ़लस्तीन ते हींअर इसराइल जो जेको ज़ुल्म हले पियो मामलो छा आहे मसलो छा आहे फ़लस्तीनियुनि जे मथां कहिड़ी ज़्यादती कई थी वञे साईं तफ़सील सां हिन में इहो तज़किरो फरमायो यो पढ़ो तो तव्हांजे अंदर सुजागी पैदा थिए फ़लस्तीन जो क़ज़ियो तव्हांखे सम्झ में अचे आख़िर में हे मुझे मुर्शिदन करीमन जी नई डायरी चओ सुभान अल्लाह 1986 जी मुर्शिदन जी डायरी जे वक्त में साईं जन क़िबला आलम पंहिंजे मुर्शिदन जी सोहबत में वेंदा हुआ सलूक तय कंदा हुआ मुराकबा मुकाशफन जी इजाजत वठी साईं मुंहिंजा साईं जन उन जो तज़किरो हिन किताब में पंहिंजी ज़िंदगी जो अहवाल तहरीर फरमायो तव्हां सिखो त असांजे मुर्शिद पंहिंजे मुर्शिद सां कीअं मोहब्बत रखी सब फ़कीर हे किताब पढ़ो इंशाअल्लाह तव्हां पढ़ंदो तव्हां सम्झंदो त हे किताब ॼण मुंहिंजे सां लिखियो वियो आहे हर को पढ़ंदो उन में तव्हांजे दिल जो अहवाल साईं जन लिखियो आहे इंशाअल्लाह हिन में जेके नसीहतूं लिखियल आहिनि अमल कंदो ऐं उन्हनि खे हीअं में हंडाईंदो ॿेड़ा पार थी वेंदो पाण बि पढ़ो ऐं हिन जो हिकिड़ो सुफ़ो खोले पंहिंजे घर वारनि खे जमो करे बचा वियो अॼु तव्हांखे मुर्शिद जी डायरी जो हिकिड़ो सुफ़ो ॿुधायां भाइरन के भेनरुन के अब्बे के अम्मड़ के सामो विहारे इंशाअल्लाह हिकड़ो सुफ़ो ताजे घर के खैर ऐं बरकत सा भरे छॾियो अल्लाह ताला शाल असा सबनी के अमल जी तौफीक अता फरमाए बिला ताखीर मुझे मुर्शिदन करीमन के जे खिताब जिला असा मुंतजिर आहियूं जिक्र के अल्लाह अल्लाह ओ हक दिल बरसाई प्यारा ओ मातली वारा हक दिल बरसाई प्यारा ओ मातली वारा राजन खे रंग लाए छॾिया थई मुर्शिद मातली वारा ओ हक दिल बरसाई प्यारा